कुनरी यूसी नबीसर में पाक मिशन सोसाइटी पारां कोरोना वायरस से बचाव ऐं एहतियाती तदबीरनि लाइ मुख़्तलिफ़ ॻोठनि में आगाही मुहिम प्रोग्राम हलाइण समेत मास्क सैनिटाइज़र समेत ॿियो सामान पिणु तक़सीम कयो वियो। उन मौक़े ते अॻवाननि महर अली लिगारी, इरशाद अली अब्बासी, फिल्पस, मैडम शुगफ्ता आराई ऐं ॿियनि जो चवणु हो त कोरोना वायरस हिकु ख़तरनाक वबा आहे जंहिं केतिरनि ई मुल्क में तबाही मचाए छॾी आहे। हिन मूज़ी वबा जो को बि इलाज वग़ैरह न आहे। हिन खे सिर्फ़ु एहतियात सां ख़तमु करे सघिजे थो, जंहिं लाइ समाजी विथी ज़रूरी आहे। हिननि चयो त ॻोठाणा अॼु बि हथ मिलाइण, गॾिजी कचहरियूं करणु समेत हिक ॿिए सां ॻांढापो रखियो पिया अचनि, जेको ख़तरनाक अमल आहे, जंहिं लाइ ॻोठाणनि में सुजाॻी पैदा करणु ज़रूरी आहे। जेकॾहिं हीअ मूज़ी वबा कंहिं हिकु फ़र्द में बि हूंदी त हिते हज़ारे माण्हू वकोड़जण जो ख़दशो आहे, जंहिं लाइ असां घर घर वञी इन मूज़ी वबा खां बचाव बाबति आगाही ॾियण समेत ज़रूरी सामान पिणु तक़सीम करे रहिया आहियूं त जीअं हिते जा माण्हू कोरोना वायरस जहिड़े ख़तरनाक वबा खां महफ़ूज़ रही सघनि।